नवाबशाह में सूफ़ियाणी राग रंग जी महफ़िल कोठाई वई। मेखाना बैतुल तसव्वुफ़ ते कोठायल सूफ़ियाणी राग रंग जी महफ़िल में फ़नकारनि फ़कीर अली मुराद, साजिद अली साजिद कलाम ॿुधाए वेठड़नि खे झुमाए छॾियो। इन मौक़े ते मेज़बान फ़कीर जीएम मस्त परवाज़ी चयो त संदन मक़सदु नफ़्सा नफ़्सी जे दौर में ज़ात मज़हब रंग नस्ल जे मतभेद खां सवाइ इंसानियत जी ख़िदमत करणु आहे। बहितरीन लेखक सॼण सिंधी सूफ़ीज़म ते रोशनी विधी ऐं सूफ़ियुनि जे सोज़ बाबति ॼाणपण ॾिनी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk